अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध असेंबली में हुक्मरान धुर जे मेंबरनि सिंध सरकार तरफ़ां पेश कयल बजट खे अवाम दोस्त करार ॾेई छॾियो। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जी तनक़ीद इम्तियाज़ शेख, मुकेश कुमार कलसुम चांडियो, शमी ममता, राणा हमीद सिंह, शाज़िया संगार, सुरेंद्र वलासाई ऐं ॿियनि नए माली साल 2022-23 जी सूबाई बजट ते बहस में हिसो वठंदे चयो आहे त मुल्क जे ॾुखियनि हालतुनि में बहितरीन बजट पेश कई वई आहे। पगारनि में वाधो वॾो फ़ैसिलो आहे। ॾुखिया फ़ैसिला करणा पिया। उन्हनि हालतुनि में को टैक्स न लॻाइण रिलीफ खां घटि न आहे। तालीम 326 अरब, सिहत 219 अरब समेत समूरनि खातनि जी सुठी बजट रखी वई आहे। सिंध में तरक़ीअ जो ॼार विछायो वियो आहे। बजट ते बहस दौरान हुक्मराननि ऐं मुखालिफ़ धुर जे मेंबरनि विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह सुभाणे मल्हाई वेंदी। पीपल्स पार्टी पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं ऐं जलसा कोठाई। शहीद राणीअ खे मुल्क ऐं अवाम लाइ ॾिनल क़ुर्बानीअ भरपूर भेटा पेश कई वेंदी। सालगिरह जी मुख्य तक़रीब लाड़काणे में थींदी। पीपल्स पार्टी अॻवाननि निसार खोड़ो ऐं जमील सूमरो म्यूनिसिपल स्टेडियम में रिथियल तक़रीब जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। निसार खोड़े जो चवण त बिलावल भुट्टो ज़रदारी मुख्य तक़रीब खे ख़िताब कंदो। जमील सूमरो चयो आहे त इलेक्शन जो जलसो नाहे, सालगिरह तक़रीब आहे। बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी जो मक़सदु अवाम खे गुरबत, बेरोज़गारी ऐं मुआशी बदहालीअ मां छुटकारो ॾियारणु हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब जी तामीर कंदे जहालत, शिदत पसंदी समेत अदम बर्दाश्त वारनि रवैयनि खे शिकस्त ॾींदे सॼी दुनिया बेनज़ीर भुट्टो जी सियासी बसीरत ऐं क़ाइदाना सलाहियतनि जो इक़रार करे रही आहे, जेका पार्टी अॻवाननि, कारकुननि समेत जमहूरियत पसंदनि जी सियासी ऐं इख़लाक़ी कामयाबी आहे। बेनज़ीर भुट्टो जे नज़रिए ऐं फ़िक्र मुताबिक़ मुस्तहकिम जमहूरियत तरफ़ वधी रहिया आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पैगाम। सदर आरिफ अलवी नेब तरमीमी बिल सही करण खां सवाइ वज़ीर आज़म हाउस खे वापसि मां आणे छॾियो। सदर चयो आहे त पार्लियामेंट मां मंज़ूर थियल क़ौमी एहतसाब तरमीमी बिल रुजत पसंदाणी नोयत जो बिल आहे। बिल सां कानून डिगन हथनि खे मफ़लूज करे बदउनवानी खे हथी ॾींदो। नेब तरमीमी बिल बदउनवानी अंसरनि लाइ वाज़े पैगाम आहे त उहे कंहिं आॾो बि जवाबदार न आहिनि, बिना ख़ौफ़ ख़तरे जे पंहिंजी फुलट जारी रखी सघनि। IMF प्रोग्राम हिकु अधु ॾींहं में बहाल थी वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त IMF प्रोग्राम जी बहालीअ जी पूरी उमेदु आहे। अमीर माण्हुनि ते टैक्स लॻंदो, ग़रीब तबिके खे रिलीफ ॾिनो वेंदो। IMF प्रोग्राम जो पगार वधाइण सां को तालुक़ु न आहे। सालियानी 12 लख रुपयनि ताईं आमदनी ते टैक्स छूट बरक़रार आहे। रुपए जी बेक़दरी जारी। इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 50 पैसा महांगो थी वियो। डॉलर जी क़ीमत इंटर बैंक में 210 रुपया 25 पैसा थी वई। हुकूमत पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई खातनि में बिजली जी बचत जी मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। समूरनि खातनि जा सेक्रेटरीज़ खातनि में बिजली जे बचत जा प्लान ॾींदा। ग्रेड 17 खां 20 ताईं जे ऑफिसनि जी ड्यूटी दौरान 3 कलाक AC बंदि रखण जी तजवीज़। ग्रेड 1 खां 18 ग्रेड ताईं जे ऑफिसनि में AC जे इस्तेमाल ते मुकमल पाबंदी बि वीचार हेठि। अमरीकी सफ़ीर खे डील कराइण जो चवणु शर्मनाक आहे। खुर्रम दस्तगीर टीवी इंटरव्यू में हुकूमत तब्दील करण जो सबबु ॿुधायो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई आहे त जांच कराई वञे त हुकूमत तब्दील करण जा कहिड़ा सबब आहे। हुक्मराननि जी IMF सां डील न पई थिए, जंहिं सबबु महांगाई आहे। हुकूमत खे सम्झ में न पियो अचे त छा करणो आहे। कानूननि में तरमीम बदतरीन NRO आहे। अॼु PTI कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। आमिर लियाकत हुसैन जे पोस्टमार्टम जी अदालती हुक्म ते अमल शुरू। सिंध जे सिहत खाते आमिर लियाकत जे मौत जा सबब ॼाणण ख़ातिर पोस्टमार्टम लाइ पुलिस सर्जन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में पुलिस सर्जन खे हिदायत कई वई आहे त पोस्टमार्टम लाइ लाॻापियल इदारनि खे आगाह कयो वञे ऐं ज़रूरी क़दम खंया वञनि।
इम्पोर्टेड हुकूमत में नाणे जी मटा सटा वारा ज़ख़ीरा रुगो $9 अरब जे वञी बचा आहिनि। अवामी लीग जे सरबराह अगूणू वापडा चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल हुसैन नेब ऑफिस लाहौर पहुंची वियो। अगूणू वापडा चेयरमैन 2 कलाक नेब जे ऑफिस में मौजूद रहियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल हुसैन चयो मथस मड़ियल इल्ज़ाम ग़लत आहे। प्रोजेक्ट की लागत 750 मिलियन रुपया आई। 753 मिलियन जी करप्शन कीअं थी वई। संदसि ख़िलाफ़ शिकायत आई हुई जंहिं ते नेब वेरिफिकेशन करणु ज़रूरी सम्झो। नेब जेको पुछियो हुन ॿुधायो खेसि को बि सवालनामो नाहे ॾिनो वियो। संदसि तरफ़ां मामिलो क्लियर आहे। नेब जॾहिं बि केस घुराईंदो हू पेश थी वेंदो। कोटड़ी में नौजवान जो मेहरान पुल वटां सिंधु दरिया में तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस लाश कढराए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नौजवान की सुञाणप न थी। खैरपुर की पटड़ी वाले इलाके में घर अंदर गोलियों हणी कतल कयल औरत जमीला जागरानी जो कतल केस संदसि मुड़स समेत 5 जवाबदारनि खिलाफ दाख़िल। पुलिस मक़तूलन जे मुड़स ज़ुल्फ़कार जागीरानी समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात मौसम खुशगवार। इस्लामाबाद रावलपिंडी मर्दान ऐं 2 इलाइक़नि में वसकारो। सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि में भी ककर वसी पिया। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात जो सिलसिलो अरबा ताईं जारी रहंदो। लाड़कानी शिकारपुर दादू ऐं 2 इलाइक़नि में बरसात जो इम्कान। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे।